वालेकुम व्यूअर्स, मां आहियां एजाज़ जीवन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध अदब टीवी। ऐं अॼु असां सां मौजूदु आहे सिंध जो बरख अदीब ऐं काफ़ी किताबनि जो ख़ालिक़ अब्दुल मोमिन मेमण साहब। ऐं जिन खां असां अॼु पुछंदासीं जेको अॼुकल्ह पूरी दुनिया में शो हली रहियो आहे वायरस जो, उन हवाले सां उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं उन खां पुछा कंदासीं त हे जेको पूरी दुनिया में हिन वक़्तु वायरस जो शो हली रहियो आहे त उन में केतिरे क़दुरु सदाकत आहे ऐं उन जा जेके कारण आहिनि उहे कहिड़ा आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। महिरबानी जीवन साईं तव्हांजी। मां सम्झां थो त बायोलॉजिकल वार जी जेका तारीख़ आहे दुनिया में उहा ॾाढी हिकिड़ी भयानक क़िस्म जी आहे। क़ुर पाक में फरमायल आहे त ज़हरल फ़साद फिल बर वल बहर बिमा कसबत ऐदिन नास, त धरतीअ ते उहो खुश्की हुजे या समुंड हुजे, जेको बि फ़साद फहिलिजे थो उहो सॼो माण्हुनि जे पंहिंजे प्रकारनि जे करे थो फहिलिजे। हाणे फ़साद हिकिड़ो त थींदो आहे जहिड़ा झटा जेके माण्हुनि खे पाण में विढ़ाइणु, साड़ूटा माण्हुनि जे ख़िलाफ़ु साज़िशूं करणु ऐं पोइ ॿिनि हिकिड़नि मुहबत कंदड़ माण्हुनि जे विच में फेटो विझणु, अहिड़े क़िस्म जूं शरारतूं। हे जेको फ़साद आहे उहो जदीद नहज ते दुनिया में मतिलबु फैलायो वियो आहे। अमरीका साम्राज्य हज़रत सैयद अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह जन फरमाईंदा त समुंड में ॿ मच्छियूं विढ़ंदे ॾिसो त सम्झो त इहा बि साम्राज्य जी साज़िश आहे। साम्राज्य उन्हनि खे थो चइजे जेके कैपिटलिस्ट जेके सोसाइटीज़ आहिनि, दुनिया जा सरमाएदार मुल्क जेके सॼी दुनिया जे मईशत जे मथां पंहिंजो तसल्लुत क़ाइमु कयूं वेठा आहिनि, त उन्हनि जे तसल्लुत जे खे तूल ॾियण जे लाइ, उनखे बरक़रार रखण जे लाइ ऐं माण्हुनि जे रूहनि खे मुंझाए रखण जे लाइ, उन्हनि खे मायूस रखण जे लाइ त जीअं उन्हनि जी सोच उजागर न थिए, वक़्तनि फ़वक़्तनि उन्हनि खे मुख़्तलिफ़ मसइलनि में मुंझायो थो वञे। अॻ में बम हणंदा हुआ, गोलियूं हणंदा हुआ, माण्हुनि खे अची घरनि मां पकिड़े वेंदा हुआ। हे हिकिड़ो तरीक़े वारदात जो हिकिड़ो नओं अंदाज़ आहे जंहिंमें इंसानियत खे हुननि मुंझाए छॾियो आहे। ॿियो ग़ुलाम मुल्क जेके असांजा आहिनि, उन्हनि वीचारनि जी हालति इहा आहे जो हो इन इंतज़ार में आहिनि त असां वटि मसइला अञा वधी वञनि, त जीअं जेका तव्हांखे ख़बर आहे त वर्ल्ड बैंक वारनि ऐं IMF वारनि पंहिंजो खरबें डॉलर ॾियण जी जेका ॻाल्हि कई आहे, त हाणे हे इन इंतज़ार लॻे थो ईअं त हे इन इंतज़ार में आहिनि त हाणे असां वटि मसइला अञा वधीक थियनि, त जीअं असां वटि इलाही पैसा अचनि असां उन्हनि खां पैसा वठूं, पोइ इहे ई साॻा पीर, इहे ई साॻा मीर, इहे ई ज़मींदार, इहे ई मुला, इहे ई जेके प्रोफेशनल जी मां ॻाल्हि थो कयां, जेके माना सदाई माण्हुनि जे महिनत ते पलिया आहिनि ऐं जिन सदाई माण्हुनि खे हिसाए रखियो आहे ऐं पाण महिनत खां आरी आहिनि, उन्हनि जा जेके नाख़ल्फ़ औलाद आहिनि उहे जेके अयाशूं था कनि, वॾियुनि गाॾियुनि ते चढ़ी घुमनि था, त उन्हनि सभिनी खे मुमकिन बनाइण जे लाइ इहे माण्हू इन हद ताईं किरी था पवनि। छो त क़ुर पाक में इंसान जूं ॿ हैसियतूं बयानु थियल आहिनि, हिकु अहसन तक़वीम, ॿियो असफल साफ़िलीन। अहसन तक़वीम माना जेका तव्हां में हिकिड़ी बुलंद सोच जी परवाज़ अचे, तव्हांखे इंसानियत जे बुलंदियुनि ते वठी वञे उहा। जेकॾहिं अहसन तक़वीम माना सोचुनि खे बुलंदीअ जे तरफ़ वठी वञण जो जेकॾहिं अंसर न आहे त उहो तव्हांखे पस्तनि ते धुकींदो, ऐं पस्तनि ते इन हद ताईं धुकींदो जो कंहिं ॾाहे चयो त बुलंदियुनि जी हिकिड़ी हद थींदी आहे, पस्तीअ जी का बि हद न थींदी आहे। त इहो बायोलॉजिकल वार जेको आहे, इहा हक़ीक़त आहे त कोरोना हिकिड़ी मुसीबत बणिजी असांजे गिचीअ में पइजी वई आहे, अलाह जे तरफ़ां न आहे। अलाह जे तरफ़ां हुजे त ज़ालिमनि जे मथां मुसलत हुजे न। हा, इहो बि चवंदा आहिनि त सुकनि जे पुठियां सावा बि सड़ी वेंदा आहिनि, पर इहा बि हिकिड़ी मिथ आहे। अलाह साईं हमेशह अन्नास जो माना मासिस जो, माण्हुनि जो भरजलू रहियो आहे। मुस्तकबिरीन ऐं मुतरिफ़ीन, सरमाएदार ऐं सरकश, उन्हनि जे लाइ अलाह साईं पोयूं ॾींहुं रहियो आहे, उन्हनि खे पकड़ में आणींदो आहे। पर हे जेके मुतरिफ़ीन ऐं मुस्तकबिरीन आहिनि, हिकु हद ताईं माण्हुनि खे मुंझाए रखनि था, पर उन्हनि जो इहो मुंझारो हिकु ॾींहुं ईंदो जो ख़तमु थी वेंदो। उहा जेका ॿिए जे लाइ खॾो खोटंदा उन में पाण वञी पह कंदा। बाक़ी जेको हाणे मुसीबत अचे थी, अलाह साईं सभिनी खे पनाह में रखे। जेकॾहिं को माण्हू उन में मुब्तला थी वियो आहे त उनजो जोॻो इलाज जा बंदोबस्त कया विया आहिनि। हे जेको पूरे मुल्कनि जे अंदरि क्रैक डाउन कयो वियो आहे, वॾा वॾा प्लाज़ा, शॉपिंग सेंटर, होटलूं बंदि कयूं वियूं आहिनि, जंहिंमें हज़ारे माण्हू बल्कि लखे करोड़े माण्हू बेरोज़गार थी विया आहिनि, त इहो अमल तव्हांजी नज़र में छा आहे? इहो उन आलमी साम्राज्य जो जेको मूं तव्हांखे ॿुधायो त अंदाज़ आहे तरीक़े वारदात जो, त जीअं सॼी दुनिया खे हिकु ई वक़्तु पंहिंजे
चंबे में मुसलत करे ऐं पंहिंजो हिकिड़ो तअसुर ॾिजे त बाबा असां हीअं बि करे सघूं था जंहिंजो असरु आख़िरी हद ताईं माना हिन में घिटीअ में बीड़ियूं विकिणंदड़ मांडड़ीअ ताईं बि अची पहुतो आहे। त मूं त हवालो ॾिनो न त हज़रत सैयद अता शाह बुखारी अमीर शरीयत जेके असां चवंदा आहियूं, उन्हनि फरमायो त समुंड में ॿ मच्छूं विढ़ंदे ॾिसो त सम्झो साम्राज्य जी साज़िश आहे। हिकिड़ी बीड़ियूं विकिणंदड़ ग़रीब जी मांडड़ी थी बंदि थिए, इहा बि आलमी साम्राज्य जी साज़िश आहे। उन खां सवाइ मूंखे ॿियो सम्झ में नथो अचे त को ॿियो को सबबु हुजे। वॾी महिरबानी तव्हां सभिनी में। व्यूअर्स, हिन वक़्तु असां सां मौजूदु आहे असांजे ई तरह जो मशहूरु सनासी, ऐं उन्हनि वटि हाणे ताज़ो उन्हनि सन टीवी ते प्रोग्राम बि कयो आहे कोरोना वायरस जे हवाले सां। त असां उन खां पुछा कंदासीं त पूरे मुल्क जे अंदरि जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे, त ख़ुदा न ख़ास्ता अगरि कंहिंखे वायरस लॻी थो वञे या जेकी इहा विचड़ंदड़ बीमारी आहे, को उन्हनि वटि पेशेंट अचे थो त उनखे उहे कीअं ट्रीटमेंट कंदा या उनजो बचाव कहिड़ो आहे? साईं तव्हांजी वॾी महिरबानी ऐं ॾाढो सुठो थियो तव्हां पुछियो। असां साईं ग़रीब मुल्क में रहूं था। तव्हां पुराणे ज़माने जे पोड़नि खां पुछी ॾिसो त हर घर ऐं ओताक जे ॿाहिरां कुझु अहिड़ा ॿूटा माण्हू पोखींदा हुया, मसलन गिलो जी वल, कुंवार ॿूटी, सुहांजड़े जो वणु या काफ़ी देसी शयूं जीअं हेड्र या इलाही शयुनि सां हू इलाजु कंदा हुया। हाणे करोना वायरस जो हिकिड़ो वॾो ॾहका फैलिजी वियो आहे। पंहिंजे जाइ ते बीमारी त आहे या वायरस त आहे, बिल्कुलु नुक़सानकार आहे, पर एॾो बि नाहे जो चइजे त बसि बाबा हाणे मौत अची वई त मथां बीठो आहे, अहिड़ी ॻाल्हि न आहे। ऐं कुदरती तौर तव्हां जेके रोज़ाना ख़बरूं ॿुधो था उन्हनि खे चङी तरह यादि हूंदो त हिन साल जेको सियारो थियो आहे, सियारे जी मौसम थी आहे, उहा गुज़िरियल 30 सालनि या काफ़ी सालनि खां अॻु कॾहिं बि अहिड़ी न थी हुई। ऐं असांजो ग़रीब मुल्क हर साल सियारे में माण्हू नमूनिया जो शिकार थींदा आहिनि, पोड़ा ऐं कमज़ोर माण्हू हली पवंदा आहिनि वीचारा। त हाणे जेकॾहिं ॾिठो वञे त हिन साल सियारो घणो थियो आहे त लाज़मी आहे नमूनिया बि घणी थींदी। हाणे पोइ उहा अलॻि ॻाल्हि आहे, साइंसदान जी महिरबानी त हू तहक़ीक़ करे उन वायरस जो नालो हुननि रखियो आहे कोरोना, ठीकु आहे, पर इहा हिकु क़िस्म जी नमूनिया आहे, छो जो उनजा जेके लक्षण आहिनि या उनजा जेके निशानियूं आहिनि बिल्कुलु नमूनिया सां ऐं ज़ुकाम सां मिलनि जुलनि थियूं। हाणे उन लाइ परेशान थियण जी ज़रूरत कोन्हे। जेके बलगम खे ख़ारिज कंदड़ शयूं आहिनि जेकॾहिं तव्हां उहे इस्तेमालु कयो था, मसलन ठहियल ठुकियल शरबत ज़ूफ़ा कहिड़े बि दवाख़ाने जो वठो, तव्हांखे यकीन न अचे त कंहिं सुठे हकीम खां मशवरो कयो त वाक़ई इहो फ़ाइदो कंदो, इनशाला ज़रूरु कंदो। इन खां अलावा तव्हां देसी जेके जड़ी बूटियूं आहिनि उनजो काढ़ो असां ॻोठ में या घर में ठाहे सघूं था, जंहिंमें मिठी काठी आहे, सौंफ़ आहिनि, उनाब आहिनि, लेसूड़ा आहिनि ऐं खाकशीर आहे। इहे तव्हां हिन में तोलो तोलो हुजे उन में गुड़ विझी ऐं काढ़ो ठाहे राति जो पियो, सुबुह जो पियो, त इनशाला जेको आहे सो इहे जेका वायरस हूंदी उहा बलगम जे रस्ते ख़ारिज थी ऐं निकिरी वेंदी। ऐं ॿियो वॾे में वॾो वायरस जो साईं बचाव आहे पंहिंजो पाण खे मज़बूत रखणु। मज़बूत रखण जो मतिलबु त सुठो खाधो पीतो, आराम ऐं सफ़ाई सुठाई, इन सां तव्हांजी क़ुवत मुदाफ़ियत जेकॾहिं बहाल हूंदी त तव्हांखे वायरस कुझु न करे सघंदी। ऐं उनखां पोइ सुठो खाइणु थियो, सफ़ाई सुठाई थी, प्लस अहिड़ा खाधा फ्रूट या अहिड़ियूं सुठियूं शयूं ऐं पंहिंजे हाज़मे जो निज़ाम दुरुस्तु रखणु त जीअं तव्हां जेका शइ खाओ था उहा तव्हांखे लॻे। ऐं वायरस तव्हां कंहिंखां पुछी ॾिसो त वायरस बुनियादी तौरु हिन जी लफ़्ज़ी माना आहे ज़हर। ज़हर असां ते तॾहिं हमिलो कंदो या तॾहिं असांखे मारींदो जॾहिं असां कमज़ोर हूंदासीं। जेकॾहिं असां मज़बूत हूंदासीं त असांखे ज़हर कुझु बि नथो बिगाड़े सघे। अच्छा, हे तव्हां चाइना जे अंदरि या मुल्क मुख़्तलिफ़ मुल्कनि जे अंदरि जो एॾी तादाद में माण्हू मरी चुका आहिनि ऐं उन्हनि खे लाइलाज बि काफ़ी जॻहियुनि ते करार ॾिनो वियो आहे, त पोइ इन जो छा सबबु आहे जेकॾहिं इहो एतिरो सवलो आहे त? साईं अला ख़ैर करे, असल में क़ौमुनि जे हिमथ जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं उन्हनि वटि बंदोबस्तु आहिनि, दवाऊं आहिनि या हू केयर कनि था त कंट्रोल थी वेंदो। पर हाणे हिकिड़ी शइ मौसम जे लिहाज़ खां तेज़ी सां फैलिजी वई, नुक़सान त करे वई पंहिंजो, पर जेकॾहिं हिमथ कबी त उन ते कंट्रोल थी वेंदो, इहो को मसइलो ई कोन्हे को। ऐं तव्हां ख़बरुनि जे मुताबिक़ ॿुधो ॾिसो, अला ख़ैर करे असां ईअं दुश्मन न आहियूं इंसान ज़ात जा, पर तव्हां 7 अरब आबादी आहे दुनिया जी, उन में अला ख़ैर करे मौत त मौत आहे, असां ईअं कोन था चऊं चङो थियो, पर 7 अरब आबादीअ मंझां हींअर बि 7,000 माण्हू अजल जो शिकार थिया आहिनि। हुनजो अफ़सोस आहे वॾो, पर जेकॾहिं ॾिठो वञे त इहो त असां ग़रीब मुल्कनि में हर साल सियारे में एतिरा माण्हू ईअं ई नमूने जा मरी वेंदा आहिनि। त इन करे जेको ॾहकाव आहे, ख़ौफ़ आहे, उन खे तव्हां पंहिंजे ज़हन ते सुवार न करणु ॾियो
ऐं तव्हां उनजो बंदोबस्तु कयो, उनजो जेको आहे सो बचाव लाइ तयारु थियो ऐं पंहिंजो पाण खे परेशान न कयो ऐं ख़ौफ़ न खाओ, ख़ौफ़ जो बंदोबस्तु कयो। जे रुॻो सिर्फ़ु ख़ौफ़ खाईंदव त ख़ौफ़ ई असांखे मारे छॾंदो। इन करे पहिरीं ॻाल्हि इहा आहे त असां उन जे लाइ बंदोबस्तु कहिड़ो था अच्छा, कयूं। आख़िर में इहो ई ॿुधायो त इन जो बहितरीनु एहतियात कहिड़ो आहे? साईं, सफ़ाई सुठाई रखिजे ऐं मास्क जेको आहे सो जिते असां वटि गंजान आबादी आहे या बाज़ारुनि में या काॾे माण्हुनि सां मिलूं जुलूं था त पायूं। अदरवाइज़ खुली फ़िज़ा में या अकेलाई में तव्हां मास्क लाहे छॾियो। ताज़ी ऑक्सीजन वेंदी ऐं उहा तव्हांजे फेफड़नि खे जेको आहे ताक़त ॾींदी ऐं उन मां कार्बन डाइऑक्साइड जे ज़रिए ख़राबु मादा ख़ारिज थींदा। हर वक़्तु मास्क न पायो, पंहिंजी कार्बन डाइऑक्साइड पाण ई अंदरि खणी वरी ॿाहिरि पिया कढंदासीं। ठीकु आहे, मास्क सुठी शइ आहे, एहतियात कजे ऐं अहिड़नि जायुनि ते पाइजे जिते घणी रश हुजे। अदरवाइज़ ताज़ी हवा में, खुली फ़िज़ा में, मैदान में तव्हां मास्क लाहे छॾियो त तव्हांजी सिहत जल्दी इम्प्रूव थी वेंदी। बहितरीनु, महिरबानी। ओके।